الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. بديع السماوات والأرض أنى يكون له ولد ولم تكن له صاحبة وخلق كل شيء وهو بكل شيء عليم. ذلكم الله ربكم لا إله إلا هو خالق كل شيء فاعبدوه وهو على كل شيء وكيل. لا تدركه الأبصار وهو يدرك الأبصار وهو اللطيف الخبير. قد جاءكم بصائر من ربكم فمن أبصر فلنفسه ومن عمي فعليها وما أنا عليكم بحفيظ. وكذلك نصرف الآيات وليقولوا درست ولنبينه لقوم يعلمون. اتبع ما أوحي إليك من ربك لا إله إلا هو وأعرض عن المشركين. ولو شاء الله ما أشركوا وما جعلناك عليهم حفيظا وما أنت عليهم بوكيل. ولا تسبوا الذين يدعون من دون الله فيسبوا الله عدوا بغير علم. كذلك زينا لكل أمة عملهم ثم إلى ربهم مرجعهم فينبئهم بما كانوا يعملون. وأقسموا بالله جهد أيمانهم لئن جاءتهم آية ليؤمنن بها قل إنما الآيات عند الله وما يشعركم أنها إذا جاءت لا يؤمنون. ونقلب أفئدتهم وأبصارهم كما لم يؤمنوا به أول مرة ونذرهم في طغيانهم يعمهون. صدق الله العظيم. आसमानन जो पैदा फरमाईंदड़ ऐं ज़मीन जो पैदा कंदड़ कीअं हूंदी उन जे लाइ औलाद हालांकि नाहे उन जे लाइ घरवारी ऐं पैदा फरमाई हर शइ खे इहो हर शइ खे ॼाणंदड़ आहे। इहो आहे तव्हांजो अल्लाह रब तव्हांजो नाहे कोई बि माबूद मगर इहो आहे पैदा फरमाईंदड़ हर शइ खे पोइ इबादत कयो तव्हां इन्हीअ जी ऐं इहो हर शइ खे संभालींदड़ आहे। नथियूं पहुचनि इन्हीअ खे नज़रूं हालांकि इहो ॾिसे थो नज़रुनि खे ऐं इहो बारीक बीन ख़बर रखंदड़ आहे। बेशक अची चुकियूं तव्हां वटि सम्झाणियूं तव्हांजे रब जे तरफ़ां पंहिंजे पोइ जा सम्झो पोइ पंहिंजे नफ़्स जे लाइ ऐं जेको अंधो थियो पोइ इन ते आहे नुक़सानु इन्हीअ जो। ऐं नाहियां मां तव्हां ते निगाहबान अहिड़ी तरह खोले बयानु कयूं था असां आयतूं हिन लाइ त चवनि त पढ़ियो आहे तूं ऐं हिन लाइ खोले खोले बयानु कयो आहे असां इन्हीअ खे अहिड़ी क़ौम जे लाइ जेका ॼाणे थी। ताबेदारी कर तूं उनजी जेको वही कयो वियो आहे तुंहिंजे तरफ़ तुंहिंजे रब खां नाहे कोई बि माबूद मगर इहो आहे ऐं मोह मोर तूं मुशरिकनि खां
ऐं जेकॾहिं घुरिया अल्लाह त न शरीक बणाइनि हा ऐं न बणायोसीं असां तोखे इन्हनि ते निगाहबान ऐं नाहे तूं इन्हनि खे संभालींदड़ निगाहबानी कंदड़ ऐं न घटि वधि ॻाल्हायो उन्हनि खे जेके सॾनि था सवाइ अल्लाह जे पोइ घटि वधि ॻाल्हाईंदा अल्लाह असां खे दुश्मनी जे करे बिना इल्म जे अहिड़ी तरह सींगारियोसीं असां हर उम्मत जे लाइ इन्हनि जे अमलनि खे पोइ इन्हनि जे रब जे तरफ़ आहे मोटणु इन्हनि जो पोइ ख़बर ॾींदो इन्हनि खे उन जी जेके अमल कंदा हुया ऐं कसम खयूं अल्लाह जा पंहिंजे कसमनि खे मज़बूत बणाइण लाइ कसम आहे जेकर अचे इन्हनि वटि का आयत त ज़रूरु ईमान आणींदा इन ते जो रुॻो आयात आहिनि अल्लाह वटि निशानियूं आहिनि अल्लाह वटि वमा युशिरुकुम अन्ना इज़ा जात ला युमिनून कहिड़ी शइ ॼाणायो तव्हांखे बेशक इहे जॾहिं ईंदियूं त इहे न ईमान आणींदा त बि न मञींदा ऐं फेरायूं था असां इन्हनि जे दिलनि खे ऐं इन्हनि जे अखियुनि खे जीअं जो न ईमान आंदो इन सां पहिरें दफ़े ऐं छॾे था आहियूं असां इन्हनि खे सरकशी में अंधा थियनि था हैरान थियनि था सूरतुल अनआम जो 12हों रुकू 7 सिपारे जो 18हों रुकू आयत नंबर 100 खां आयत नंबर 110 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं इन्हनि आयात जो ख़ुलासो ऐं तख़्त इख़्तिसार सां तफ़सीर मआरिफ़ुल क़ुरान उर्दू वारे जे मुताले मां ऐं दुर्र मंसूर अरबी वारे जे मुताले मां इख़्तिसार सां हिन रीत आहे अल्लाह ताला इन्हनि आयात में पंहिंजे वहदानियत हिकिड़ाई बारी बेपरवाह हुजण जा दलील ॿुधाया आहिनि पहिरें नंबर ते अल्लाह सिंह फरमायो त आसमाननि जो ठाहींदड़ ऐं ज़मीन जो ठाहींदड़ अल्लाह आहे बदी अहिड़े ठाहिण खे चइबो आहे जंहिंखां पहिरियों कोई शइ जो नक्शो नमूनो मिसाल मॉडल कोन हुजे ॾिसी त हर कोई ठाहे वेंदो पर जीअं इंजीनियर असांखे पहिरियों जॻहियुनि जा नक्शा ठाहे ॾींदा आहिनि पोइ उन जे मुताबिक़ मिस्त्री जॻहूं ठाहींदो आहे नक्शो नमूनो ॾिसी करे पर अल्लाह सिंह फरमायो त बदात अल्लाह सिंह आसमान ऐं ज़मीन खे ईअं ठाहियो जो पहिरियों इन जो कोई नक्शो कोन हुयो ख़ुदा ख़ुदि इन जो नक्शे समेत पाण इन खे ठाहियो आहे ऐं अल्लाह सिंह फरमायो त अल्लाह जे लाइ औलाद कीअं हूंदी औलाद जे थियण जा जेके असबाब आहिनि दुनिया में शादी जो ताल्लुक़ आहे निकाह जो रिश्तो आहे घरवारी जो हुजणु आहे अल्लाह सिंह फरमाए त मुंहिंजी ज़ात इन खां पाक आहे मुंहिंजी काई बि घरवारी कोन्हे का ऐं औलाद जी ज़रूरत हूंदी आहे मोहताज माण्हू खे अल्लाह सिंह फरमायो त मां त हर शइ जो ख़ालिक़ आहियां पोइ मूंखे औलाद जी कहिड़ी ज़रूरत दुनिया जे हर शइ जो मां ख़ालिक़ आहियां हर शइ खे मां ॼाणींदड़ आहियां तंहिंजे करे मूंखे मोहताजी आहे ई कोन जो मूंखे औलाद जी ज़रूरत हुजे पोइ अल्लाह सिंह फरमायो इहे सिफ़तूं जंहिं ज़ात में आहिनि इहो अल्लाह त इहो तव्हांजो रब ऐं पालणहार आहे अहिड़ियूं सिफ़तूं काइनात में कहीं में बि कोन्हनि के तंहिंजे करे अल्लाह जो कोई बि शरीक कोन्हे ला इलाहा इल्ला हू अल्लाह खां सवा कोई बि कोन्हे अल्लाह जी ज़ात खां सभु शइ अल्लाह जी ज़ात खां सवाइ सभु शइ फ़ानिया ख़तमा नेस्ता नफ़िया नेगेटिव आहे अल्लाह जी ज़ात आहे अल्लाह जो वजूद आहे हमेशह आहे गैर फ़ानी गैर मोहताज ज़ात आहे हर शइ जो ख़ालिक़ आहे फ़अबुदू पोइ जेको हर शइ जो ख़ालिक़ हुजे इबादत उन खे थी सूहे
तंहिंजे करे इबादत उन जी कयो, सजदो उन जो कयो, घोरो उन खां, ऐं हर शइ ते निगाहबान संभालींदड़ उन ज़ात जी आहे। हर शइ खे वण पत्थर लोह पाणी हवाऊं राति ॾींहुं सिज चंड आसमान सितारा सभु रब साईं जे संभाल में आहिनि। ऐं ला तुद्रिकुल अब्सार, तव्हां असांजे अखियुनि मां जेका नज़र निकिरे थी अलाह जी ज़ात खे अहातो करे उनखे पहुची सघे, ईअं न आहे। तव्हां असांजे अखियुनि मां जेका नज़र निकिरे थी अलाह इन नज़र खे बि ॾिसे थो, इन खे अहातो करे थो। असां पंहिंजे नज़र खे बि नथा ॾिसी सघूं, इन अख ऐं नज़र जे ज़रिए सां अॻी शइ ॾिसूं था पर पंहिंजे नज़र खे नथा ॾिसूं। मुंहिंजे अख में जेको नूर आहे, जेका नज़र आहे, इन सां तव्हां साम्हूं वेठनि साम्हूं वारियूं शयूं त नज़र थियूं अचनि, पर नज़र जेके शुआ जेके रेज़ जेके किरणा निकिरनि था इन जी मूंखे ख़बर ई कोन्हे का। अलाह जे इहा शइ इल्म में आहे। इहे जेके किरणा, इहे रेज़, इहे शुआ, इहा नज़र जी तेज़ी या नज़र जी कमज़ोरी, इहा सभु अलाह जे इल्म में आहे। इहो बारीक बीन ख़बर रखंदड़ आहे। अलाह साईं फरमाए सम्झाणियूं रब जे तरफ़ों आयूं थो, पोइ जेको माण्हू सम्झंदो पोइ उनजो फ़ाइदो उनखे पाण खे थींदो, उनखे कामयाबी पाण खे मिलंदी। पर जेको माण्हू अंधो थियो इन्हनि सम्झाणनि खे न सम्झई, पोइ इन जो नुक़सानु उनजे मथां आहे, वबाल उनजो उनजे मथां आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह साईं फरमाया त तूं इन्हनि जे मथां निगाहबान न आहे, जो इन्हनि जे हर हिकिड़ी एक्टिविटी खे हर हिकिड़े अमल खे तूं उन्हनि जी निगाहबानी करे। अलाह साईं फरमाया असां आयतूं खोले खोले बयानु कयूं आहिनि ऐं उनखे वाज़े कयो आहे, बयानु कयो आहे क़ौम जे लाइ जेका क़ौम ॼाणे थी। माना जेको इन्हनि आयतुनि खे सम्झे उहो अहले इल्म आहे, उहो ज़ी शऊर आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थियो त जेका रब साईं वही कयो आहे तुंहिंजे तरफ़, तुंहिंजे रब जे तरफ़ों, उन जी ताबेदारी कर। माण्हुनि जा नज़रियात, माण्हुनि जूं ॻाल्हियूं, माण्हुनि जे हर कंहिं जी पंहिंजी सोच, माण्हुनि जे कढ लॻंदो त हली न सघंदो। इत्तबे मा उहिय इलैक, जेको रब वही कयो इन जी ताबेदारी करणी आहे बसि। अलाह आहे, ॿियो कोई बि न आहे। मुशरिकनि खां मुंहुं मोड़े छॾ। ऐं अलाह साईं फरमाया तूं हिननि ते निगाहबान न आहे। जेके ग़ैरुल्लाह खे सॾनि था उन्हनि खे घटि वधि न ॻाल्हायो। पोइ इहे दुश्मनी में अची करे सचे अलाह खे लाइल्मी में, जहालत में, अणॼाणाई में ॻाल्हाईंदा, तौहीन कंदा, गुस्ताखी कंदा। तंहिंजे करे नाहक बातिल जेके माण्हुनि माबूद बणाया आहिनि इन्हनि खे न ॻाल्हायो। पोइ इहे माण्हू दुश्मनी जे करे अलाह बरहक खे सचे खे गुस्ताखी कंदा। बाक़ी हर हिकिड़े जे लाइ पंहिंजा अमल सिंगारियल आहिनि। आख़िर तव्हांजो मोटणु पंहिंजे रब जे तरफ़ आहे, पोइ तव्हांखे तव्हांजे अमलनि जी ख़बर ॾींदो। ऐं माण्हू पंहिंजे क़स्मनि खे पके करण जे लाइ कसम था खणनि अलाह जा ऐं चवनि था जेकॾहिं असां को मौजो अचे, का निशानी अचे त असां ज़रूरु ईमान आणींदासीं, पर अलाह साईं फरमाया पोइ बि इहे ईमान न आणींदा। इन्हनि जूं दिलियूं फिरियल आहिनि, इन्हनि जूं अखियूं फिरियल आहिनि। जेकॾहिं इन्हनि जूं दिलियूं ऐं अखियूं फिरियल न हुजनि हा त पहिरें दफ़े ई मञनि हा। जंहिंखे मञिणो हूंदो उहो पहिरें दफ़े में ई मञींदो, हिकु दफ़े में ई मञींदो। जंहिंखे न मञिणो आहे उहो 10 दफ़नि में बि कोन मञींदो, बार बार चवण सां बि कोन मञींदो। अलाह साईं फरमाया त इन्हनि खे असां हिननि जी सरकशी में छॾे ॾिनो आहे जो हैरान परेशान थियनि था। अमह चइबो आहे दिलि जे अंधे खे, अमी चइबो आहे अखियुनि जे अंधे खे। अखियुनि जा बि अंधा, दिलि जा बि अंधा हैरान परेशान आहिनि। अलाह ताला असांजे दिलि जे अखियुनि खे बि रब साईं मुनवर फरमाए। हे जेके नज़र वारियूं अखियूं आहिनि अलाह साईं इन्हनि में बि असांजे में नूर ईमान पैदा फरमाए, इन में तक़वियत नूर ईमान वारी पैदा फरमाए। अलाह साईं असांखे गुमराही खां बचाए, अलाह साईं असांखे शिरक खां बचाए, अलाह असांखे पंहिंजे मुवहिदीन मां बणाए। रब साईं पंहिंजी करम नवाज़ी पंहिंजो फज़ुल फरमाए। ज़िंदगी रही थी इंशा अल्लाह ताला सुभाणे वारो रुकू सुभाणे तिलावत कंदासीं इंशा अल्लाह। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीम सल्लल्लाहु तआला अलैहि व सल्लम ला इलाहा इल्लल्लाह।